नाज़रीन हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ अरसान नौशर फिरोज़ खान ज़मीर हुसैन लुंड जी रिपोर्ट ॾींदा रहूं था। नौशर फिरोज़ नेशनल प्रेस क्लब में जमील खोखर पारां एहतजाज कयो वियो आहे, जिते दाईंदे हुनजो चवणो हो त असांजी 1 एकड़ ज़रई ज़मीन बाईपास रोड लॻ सनी पेट्रोल पंप वटि देहकूर हसन में आहे, जिते खुदा बख्शा ज़बरदस्ती कब्ज़ो करे वेठो आहे। असांजी ज़मीन जा कागज़ बि असां वटि आहिनि ऐं ज़मीन जा सभु भाईवार बि मौजूदु आहियूं। खुदा बख्शा असांजी ज़मीन ते गैर क़ानूनी घर ठाहे वेठो आहे। हुन चयो त खुदा बख्शा ग़रीब ऐं मिसकिन अबोज माण्हुनि खे व्याज ते पैसा ॾींदो आहे, उन्हनि खां जॻहनि जा कागज़ वठी पोइ उन्हनि ते कब्ज़ो करे वेंदो आहे। असांजी करोड़नि जी ज़मीन वापसि कराए ॾिनी वञे। उन अपील कई त चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट, IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशर फिरोज़ फौरी नोटिस वठी असांखे ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए इंसाफ़ कयो वञे। ज़मीन कीअं कई आहे न खाधो तूं असांखे ॿुधा न हिकिड़े सां ख़रीद के उमिरि में बि आशकिली गुज़ारे उन खां पोइ ज़मीन वरिती आहे घणी वरिती ॾेई छा आहे ख़बर तूं जेको आहे असांखे पैसा असांखे न मिलिया आहिनि सोचण खे बाक़ी आशकिले मिलिया आहिनि कंहिंखे मिलिया असांखे न आहे ख़बर आहे पर असांखे महिरबानी करे जेको हिसो आहे असांखे ॾिनो वञे।